सूरतुत तहरीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु लिमा तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक तबतगी मर्दात अज़वाजिक वल्लाहु गफूरुर रहीम। क़द फ़रदल्लाहु लकुम तहिल्लत अयमानिकुम वल्लाहु मौलाकुम वहुवल अलीमुल हकीम। وَإِذْ أَسَرَّ النَّبِيُّ إِلَى بَعْضِ أَزْوَاجِهِ حَدِيثًا فَلَمَّا نَبَّأَتْ بِهِ وَأَظْهَرَهُ اللَّهُ عَلَيْهِ عَرَّفَ بَعْضَهُ وَأَعْرَضَ عَن بَعْضٍ فَلَمَّا نَبَّأَهَا بِهِ قَالَتْ مَنْ أَنبَأَكَ هَذَا قَالَ نَبَّأَنِيَ الْعَلِيمُ الْخَبِيرُ। अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं शइ खे अल्लाह तो लाइ हलाल कयो आहे सा छो थो हराम करी? पंहिंजनि ज़ालुनि जो राज़ पो घुरी थो ऐं अल्लाह बख़्शनहार महरबान आहे। बेशक अल्लाह अव्हां लाइ अव्हां जे कसमनि जो खोलण दुरुस्त कयो आहे ऐं अल्लाह अव्हां जो साईं आहे ऐं उहो ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं यादि कर जॾहिं पैगंबर पंहिंजनि ज़ालनि मां कंहिं हिकिड़ी खे का ॻुझी ॻाल्हि चई, पोइ जॾहिं उन ॻाल्हि खे उन बीबीअ पधिरो कयो ऐं अल्लाह पैगंबर खे उन ॻुझीअ ॻाल्हि जे पधिरे करण ते वाक़ुफ़ कयो, तॾहिं पैगंबर कुझु उहा ॻाल्हि बीबीअ खे ॼाणाई ऐं कुझु चवण खां टारो कयाई। पोइ जॾहिं उन बीबीअ खे ॻुझीअ ॻाल्हि जे पधिरे करण खां वाक़ुफ़ कयाई, तॾहिं उन बीबीअ चयो त इहा तोखे कंहिं ॼाणाई? पैगंबर फरमायो त मूंखे अल्लाह ॼाणंदड़ ख़बर रखंदड़ ख़बर ॾिनी। إن تتوبا إلى الله فقد صغت قلوبكما وإن تظاهرا عليه فإن الله هو مولاه وجبريل وصالح المؤمنين والملائكة بعد ذلك ظهير. عسى ربه إن طلقكن أن يبدله أزواجا خيرا منكن مسلمات مؤمنات قانتات تائبات عابدات سائحات ثيبات وأبكارا। ऐं पैगंबर जूं ज़ालूं जेकॾहिं अमीं ॿई अल्लाह वटि तौबा कंदियूं त बेशक अव्हां जी दिलनि लाड़ो कयो आहे, ऐं जेकॾहिं पैगंबर जे ईज़ान ते ॿई गॾिजी ॾाढ कंदियूं त बेशक अल्लाह संदसि भर झलो आहे, ऐं जिब्रील ऐं सुधरियल मोमिन बि ऐं हिन खां पोइ मलाइक बि मददगार आहिनि। जेकॾहिं पैगंबर अव्हां खे तलाक ॾींदो त उम्मीद आहे त सिघो ई संदसि पालनहार अव्हां खां चङियूं ज़ालूं फरमा बरदार मोमिनाणियूं निमाज़ पढ़ण वारियूं तौबह करण वारियूं इबादत करण वारियूं रोज़ा रखण वारियूं रनीला ऐं कुआरियूं ॿियूं उन खे एवज़ में ॾींदो। या
أيها الذين آمنوا قوا أنفسكم وأهليكم نارا وقودها الناس والحجارة عليها ملائكة غلاظ شداد لا يعصون الله ما أمرهم ويفعلون ما يؤمرون يا أيها الذين كفروا لا تعتذروا اليوم إنما تجزون ما كنتم تعملون ऐं ईमान वारो पाण खे ऐं पंहिंजे घर जे भातियुनि खे उन बाहि खां बचायो जंहिंजो ॿारण माण्हू ऐं पहण हूंदा जंहिं बाहि ते सख़्त तबाह ज़बरदस्त मलाइक मुक़रर आहिनि जेकी अल्लाह खेनि फरमायो आहे तंहिंमें अल्लाह जी नाफ़रमानी न कंदा आहिनि ऐं जेकी खेनि हुकुम कबो आहे सो कंदा आहिनि उन ॾींहुं ई चइबो त ए काफ़रो अॼु बहानो पेश न करियो जेकी कंदा हुओ रुगो तंहिंजी अव्हां खे सज़ा ॾिजे थी يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا عسى ربكم أن يكفر عنكم سيئاتكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار يوم لا يخزي الله النبي والذين آمنوا معه نورهم يسعى بين أيديهم وبأيمانهم يقولون ربنا أتمم لنا نورنا واغفر لنا إنك على كل شيء قدير يا أيها النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير ऐं ईमान वारो अल्लाह वटि तौबह करियो सची तौबह अव्हां जे पालनहार में उम्मीद आहे त अव्हां जूं मदायूं अव्हां खां मेटींदो ऐं अव्हां खे अहिड़नि बाग़नि में दाख़िल कंदो जिन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि जंहिं ॾींहुं जो अल्लाह पैगुंबर खे ऐं जिन साणस ईमान आंदो आहे तिन खे ख्वार न कंदो संदुन ईमानी नूर संदुन अॻियां ऐं संदुन सॼनि पासनि में डोड़ंदो चवंदा त ए असांजा पालनहार असां लाइ असांजो नूर भरपूर कर ऐं असां खे बख़्श बेशक तूं सभु कंहिं शइ ते वस वारो आहीं ऐं पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि ऐं मुनाफ़िक़नि सां लड़ाई कर ऐं मथुन सख़्ती कर ऐं संदन जाइ दोज़ख आहे ऐं उहो हंध बुछड़ो आहे ضرب الله مثلا للذين كفروا امرأة نوح وامرأة لوط كانتا تحت عبدين من عبادنا صالحين فخانتاهما فلم يغنيا عنهما من الله شيئا وقيل ادخلا النار مع الداخلين وضرب الله مثلا للذين آمنوا
امرأة فرعون إذ قالت رب ابن لي عندك بيتا في الجنة ونجني من فرعون وعمله ونجني من القوم الظالمين ومريم ابنة عمران التي أحصنت فرجها فنفخنا فيه من روحنا وصدقت بكلمات ربها وكتبه وكانت من القانتين अल्लाह नूह जी ज़ाल ऐं लूत जी ज़ाल जो हिकु मिसाल काफ़रनि लाइ बयान करे थो। उहे असांजे ॿिनि सालिह बाननि जे निकाह हेठि हुयूं, पोइ उन्हनि ज़ालनि ॿिन्ही सां ख़यानत कई ऐं पोइ उहे ॿई पंहिंजनि ज़ालनि खां अल्लाह जो अज़ाब कुझु बि टारे न सघिया। उन्हनि खे चइबो त बाहि में घिड़ंदड़नि सां गॾु घिड़ो। ऐं अल्लाह मोमिननि लाइ फिरौन जी ज़ाल जो हिकु मिसाल बयान करे थो, जॾहिं चयाईं त मुंहिंजा पालनहार पाण वटि बेहिश्त में मूं लाइ को घर ठाहे ऐं फिरौन ऐं संदसि कम खां मूंखे बचाए ऐं ज़ालिमनि जी टोलीअ खां पिणु मूंखे बचाए। ऐं मरियम धीअ इमरान जी जंहिं पंहिंजी उघड़ खे बचायो, पोइ उन जे रहम में पंहिंजो रूह फूकियोसूं ऐं पंहिंजे पालनहार जे हुकमनि ऐं संस किताबनि खे सच ॼातो हुआईं ऐं फरमान बरदारनि मां हुई।